सर पहिरीं पंहिंजो तारुफ़ करायो। सर मुंहिंजो नालो फ़कीर मोहम्मद इस्माइल मीर बिरशा। जी सर। साईं जो राग ॻाईंदा आहियूं जेको जंहिं अंदाज़ में 350 साल खां वॾी दरगाह ते फ़कीर ॻाइनि पिया, हाँ हाँ त उहो ई रंग आहे, उनखे शाह जो राग चवंदा आहिनि। जी तो उन अंदाज़ में हिकिड़ो बैत ऐं वाई जा जेके आहिनि हिकिड़ी ॿ मिसरा तव्हांखे ॿुधायूं था। जी सर बिस्मिल्लाह। ओ मियां हलो मियां ला 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 मियां और सुमर सन घोरियो ओ राणा थी राजी मियां तो खत्यो मुहारियो वक्त तुझो बाजी ओ तू कोरट तू काजी ओ माफी घुरा थी ने धरा मियां ओ बोला तू कोरट तू काजी ओ तुझे चायांगे खेच चदन वो चारियां ओ रहु राणा तू गोरा ओ तुझे चायांगे खेच चदन वो चारियां ओ रहु राणा तू गोरा ओ कमल चुंडी जस ओ काकी जायो मियां अची जे तिरफा ओ तुझे चायांगे खेच चदन वो चारियां आए आए ओ रहु राणा तू गोरा। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त माशाल्लाह। मेहमान रहीम जेका असांजी थींदी आहे उहा थींदी आहे सुर कल्याण में। कल्याण जी माना आहे सुकून। सुकून ज़ाहिरी आहे अलाह जे ज़िक्र खां सवाइ त दुनिया में अहिड़ी का शइ कान्हे जंहिंमें सुकून हुजे। तो उनजो बिल्कुलु सर शाम जेके क्लासिकल जेके राग आहिनि उन में कल्याण जो नालो आहे शाम कल्याण। शाम ज़ाहिरी आहे शाम जो जेको हीअं टाइम आहे हितां खां वठी असां राति जो 10 बजे स्टार्ट कंदा आहियूं, वेंदे सुबुह जो 5 बजे ताईं कंटिन्यू ॻाईंदा आहियूं। ऐं उन राति पोइ मानी न खाईंदा आहिनि फ़क़ीर, इन करे मथां गैस्ट्रिक प्रॉब्लम थिए या निंड अचे या वरी आवाज़ में को त पहिरियां साईं बिस्मिल्लाह असां सुर कल्याण खां कंदा आहियूं। उन खां पोइ यमन कल्याण या एमन कल्याण। उन खां पोइ जेकॾहिं चंड ॾिसण में अचे थो जंहिं राति ते त खंभात सो थींदो आहे जंहिंमें चंड जो ज़िक्र आहे। तव्हां खोड़ सारा बैत ॿुधायूं था, चंड चवाएं सच मथे मोर न भाएं, कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच जे मुंहं में भरई मच सो पदम परियां जे पेर में, या खोड़ अहिड़ा साईं जा नबी साईं जी जेका हुस्न जी सारा आहे उहा साईं भेटाई साईं अहिड़े अंदाज़ में कई आहे जो आम नाला वठी न छो जो पाक ज़ातियूं आहिनि पाक नाला आहिनि। त लती साईं चयो त नाज़ मझारा निकिरी जॾहिं पिरी करे थो पंधु, जॾहिं नबी साईं पंधु थो करे त नाज़ मझारा निकिरी जॾहिं पिरी करे थो पंधु त भूई पिणु बिस्मिल्लाह चए ऐं राह चुमनि था रंध उभियूं घणे अदब से हूरूं हैरत हंधि मूंखे साईं जो सौगंध मुंहिंजो साजन सभना सोनो। माना नबी साईं जी सारा एॾी त उहो खंभात सर जेकॾहिं चंड ॾिसण में अचे थो त असां खंभात पढ़ंदा आहियूं, जो न त वरी सुर राग हिकिड़ो आहे सुर डायरेक्ट उहो पढ़ंदासीं। जेकॾहिं चंड ॾिसण में अचे थो त खंभात पढ़ी पोइ सुर राग पढ़ंदासीं। उन खां पोइ सुर सामूंडी जंहिंमें समुंड जो ज़िक्र थियल आहे, ऐं पोइ अचे थो उन खां पोइ सोणी।
सोणी तक़रीबन जेॾी महिल असां पढ़ंदा आहियूं न वञी राति जो हिकु थींदो आहे, ओॾी महिल हिकिड़ी दुआ थींदी आहे इज्तिमाही तरह सां सोणी जी। उन खां पोइ ससु या 5 सुर आहिनि। पहिरें जो नालो आबरी आहे, ॿिए जो नालो माज़ूर, टे जो नालो देसी, पोइ कोयारी, पोइ हुसैनी। इहे 5 सुर ससु जा आहिनि। उन खां पोइ वरी कुझु अहिड़ा सुर आहिनि जेके विच में एक्स्ट्रा टाइम हूंदो आहे असां वटि, त असां उन में राणू, बैराग हिंदी, बरवो सिंधी, उन खां अलावा ॿिया ढोल मारू आहे, ॿिया खोड़ सारा सुर आहिनि जेके असां हिन विच में, जेकॾहिं जेको टाइम विच में गैप हूंदो आहे उहो पोइ हुन में पढ़ंदा आहियूं। पोइ जेको कॾहिं कहिड़ा, कॾहिं खावड़ी पढ़ंदा आहियूं, कॾहिं ॿिया पढ़ंदा आहियूं। उन खां पोइ वरी रामकली ऐं मारवी पढ़ंदा आहियूं न, त इहो वञी सुबुह जा 4:30 5 थींदा आहिनि। पोइ वरी आख़िर में मारवी जी दुआ थींदी आहे। पर हाणे वरी जीअं 10 ज़िलहज जेको शुरू थींदो आहे, 10 ज़िलहज जेका ईद थिए थी, ईद उल अज़हा 10 ज़िलहज, इन ॾींहं खां वठी गादी नशीन जे बंगले ते फ़क़ीर वेही उन जी इजाज़त सां केॾारो सुर जेको आहे उन जा 6 दास्तान आहिनि। केॾारो सर, केॾारे जी माना आहे जंग जो मैदान, उन में वाक़ई करबला पूरो कोट थियल आहे साईं जे उन केॾारो में। उहो 10 ज़िलहज खां वठी असां चेलम ताईं उहो पढ़ंदा आहियूं। उहो वरी जॾहिं पहिरियां जेके 2 टे सुर आहिनि उहे पढ़ी वरी उन खां पोइ केॾारो पढ़िबो आहे। जीअं जीअं रातियूं, जीअं पहिरीं मोहरम, ॿी मोहरम, टी मोहरम, त वरी उन जा दास्तान वधंदा वेंदा, वञी 6 ई कंप्लीट थींदा आहिनि। पोइ केॾारो। अच्छा, वरी जेकॾहिं बरसाति जी मौसम आहे त सुर सारंग जंहिंखे क्लासिकल में मलार चवंदा आहिनि, उहो पढ़ंदा आहियूं। पर उन सीज़न में माना कुझु सुर जेके आहिनि उहे सीज़नल आहिनि, ॿिया जेके कंपलसरी आहिनि उहे रोज़ाना पढ़ंदा आहिनि। साईं जिन कई वरी उन्हनि वापसि हुनखे वरी एडजस्ट वरी लॻाए। साईं नबी खान सां मुंहिंजी थी पंहिंजो साईं खां हिकिड़ो अंग्रेज़ मूंखे वठी वियो दोस्त, त उन चयो त इहो जेको आहे सुर चई कोन्हे, त मूं हुनखे उन मां साबित करे ॾिनो ॿियनि सुरनि मां। पोइ तॾहिं वरी हिकिड़ी दिघी इलाही ॻाल्हि आहे, छो जो सभई जेके सुर आहिनि उन्हनि में पसे परदा कुझु ज़िक्र ॿिया आहिनि, माना पसे परदा। हाणे अचो सुर मारवी ते, त बेज़ाहिर सुर मारवी जेको आहे उन ते ज़िक्र उमरकोट जो, मारवी जो, बालवा जो, उनजे ॻोठ जो, मलीर जो, इहो ज़िक्र आहे, बेज़ाहिर इहो आहे। हा, पर जे हुनखे असां खणी ईंदासीं सिधो त साईं जी हिकिड़ी वाई आहे, त उन्हनि साईं चए थो त मारू नथा विसरनि, सांगी नथा विसरनि, आहिनि अरब पार ॾे मुंहिंजा नबी नानाणा, त सांगी सभु सुञाणा, ॾोती ॾिस ॾाढाणा, मारू नथा विसरनि, सांगी नथा विसरनि। हाणे इहा कहिड़ी मारवी जंहिंजा नबी नानाणा हुया ऐं अरब पार ॾे हुया, सिंधी सली सिंधी में आहे न भाई, भाई में साईं चए थो त आहिनि अरब पार ॾे मुंहिंजा नबी नानाणा, जा अधु लोई अंग ते अधु ते बिस्मिल्ला, लिखियलु हो लोई ते काफ़ कुल वला, जन अबाणनि जे आसिरे बणियो बैतुल्ला, तन संघारनि जी सैयद ते करे कोम गिला, भई दिला तो दिला त मिला मारोड़। हाणे माना ओपनली बैतुल्ला हिन मारवी जे अबाणनि जे आसिरे ते कोन ठहियो, ऐं अरब पार ॾे हिन मारवी जो त दास्तो ई कोन्हे, अरब वारे पार ॾे, या उमिरि अॼु अरफ़ात ते विझड़ियुनि पियो वारो, या अरफ़ात हिते हूंदी या त उमरकोट में हूंदी, जिते आहे अरफ़ात या उते जी ॻाल्हि आहे। त वरी पसे परदा जेकी ॻाल्हियूं आहिनि, पसे परदा। हाणे ससु जो हिकिड़ो सुर आहे, सुर हुसैनी, हुन में हिकिड़ो बैत आहे हुसैनी हुसैन अला बीबी पाण चई तंहिं पोइ पई ख़बर सारी ख़ल्क़ खे। हाणे तव्हां जेकॾहिं दास्तान करबला ते ईंदो त लतीफ़ साईं जे बैतनि जे मुताबिक़ ख़बर थी पवे त माना करबला खे सम्झणु हर माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। असां त हुनखे हरूभरू पाण में न पाण हुनजा माहिर चऊं त साईं असां करबला असां वॾी ॼाण रखूं था, न। लतीफ़ साईं चयो त कज़ियो करबला जो निसोरो ई नाज़, के रिंद सभु न, के रिंद परोड़नि राज़, कज़ियो करबला जो। हाणे तव्हां साईं ॻाल्हि कई त साईं चाइना में मूं रिसर्च जे फील्ड जे हवाले सां असां हिकिड़े साल में आऊं हुन में बेस्ट आयुसि, ॿिए में आऊं बेस्ट आयुसि, ठीकु आहे। सभु त कोन आया न भई, साईं चयो त 1600 स्टूडेंट हुया, सभु त हुन में बेस्ट न आया हूंदा, अगरि बेस्ट हिकिड़ो ईंदो, 2 ईंदा, 3 ईंदा, 4 ईंदा, बेस्ट सभु त कोन ईंदा। त लतीफ़ साईं चए थो जेके पहुतल दरवेश आहिनि, अलाह जा वली आहिनि, उहे बि सभु करबला खे नथा सम्झनि। के रिंद जेके आहिनि से करबला खे सम्झनि था, सभई रिंद नथा सम्झनि। त सभई रिंद जॾहिं नथा सम्झनि त असांखां त हू इलाही, असांजी पहुच खां, असांजी सोच खां इलाही मथे आहे करबला। करबला ते बहस करणु या करबला ते ॻाल्हाइणु हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कान्हे।
ऐं लतीफ़ साईं उहो शाइर आहे जेको फ़िरका वारियत खां पाक आहे, मथे आहे। उन जी सोच इंटरनेशनल लेवल ते साईं जी शाइरी आहे, सॼी दुनिया जी वर्ल्ड वाइड शाइरी आहे साईं जी। त साईं खे इन्हनि शीशनि में जेकॾहिं बंदि कजे मज़हबी या फ़िरका वारे इन खां साईं मथे आहे। लतीफ़ साईं खे इन लेवल ते न आणिजे त उन खां बहितर आहे, छो जो सर हिंदी जेको आहे उन में हिंदी आहे पूरी, हिंदी में साईं पढ़ियो आहे त सजन आया हम सुनिया कैसी जुगत करूं, थाल भरे सच मोतियाँ ऊपर नैन धरूं, सजन आया हम सुनिया क्या ले चलूं साथ, शीश उतारे पाऊं धरूं ये है मोरे हाथ। हिंदी में सॼो हिंदी आहे। ढोल मारू जेको तव्हां चओ था न उन में आहे त सावण वसदा पहली मौसमी, ही सर राणी जी जेका मूं हींअर ॻाई न। हा हा हिन में न इहा वाई कोन्हे सर, इहा बैतन हिंदी में। इन में चए थो त जीअं मुर्शिद जो कॉन्सेप्ट हूंदो आहे त हिते लतीफ़ साईं चए थो त मिसाल नबी साईं जन अचनि पिया, मूंखे ख़बर पई त अचनि पिया, त हाणे हुननि जो इस्तक़बाल कीअं कयां। चए थो त सजन आया हम सुनिया, साईं अचनि पिया मूंखे ख़बर पई, कैसी जुगत करूं, माना इस्तक़बाल उन्हनि जो कीअं कयूं, थाल भरे सच मोतियां ऊपर नैन धरूं, माना जेकॾहिं चए थो मूं वटि जेकॾहिं हुजे त आउं सचनि मोतियुनि जा थाल भरे ऐं साईं जन जे मथां निछावर कयां। पर वरी चए थो त सजन आया हम सुनिया क्या ले चलूं साथ, गॾु त कुझु बि कोन्हे मूंसां, पर वञिणो आहे इस्तक़बाल ते। चए थो शीश उतारे पाऊं धरूं ये है मोरे हाथ, एतिरो करे सघां थो, इहो अक़ीदत में करे सघां थो त पंहिंजो सिर कटे साईं जे क़दमनि में रखां, अहिड़ो इस्तक़बाल कयां। इहे सर मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में, जीअं कुझु बरोचकी में बैत आहिनि, कुझु जदकी में बैत आहिनि, या ॿियूं जेके मुख़्तलिफ़ ॿोलियूं आहिनि उन्हनि इलाही ॿोलियुनि में साईं शाइरी कई आहे। किथे वरी मिक्स शाइरी आहे त पोइ वरी मिक्स ॿोलियूं आहिनि, पर मसइलो पाण उनखे सिंधी सम्झंदा आहियूं। असुलु ॻाल्हि आहे त जेको गायकी जो अंदाज़ु आहे असांजो उहो पुराणो आहे, उनखे हर माण्हू नथो सम्झी सघे, ऐं उहो असां डीप में जेको ॻाईंदा आहियूं त उहो हर माण्हू न, उहो सिर्फ़ु असां रागा ई सम्झंदा आहियूं। या वरी के माण्हू जेके शौक़ु रखनि था, इन फील्ड सां शौक़ु रखनि था, उहे ॻाईंदा कोन्हनि पर उहे ॼाणंदा ॾाढो भलो आहिनि। हाणे तव्हांखे ॿुधायां त जेके समुंड वारी पटी ॾे जेके ॿेट आहिनि, जज़ीरा आहिनि, उते काफ़ी अहिड़ा जतन जा ॻोठ आहिनि, उहे राग खे ॾाढो बहितरीनु सम्झंदा आहिनि, छो जो उते उहे राग उन्हनि जूं मायूं बि ॻाईंदियूं आहिनि, उहे ॾाढो बहितरीनु सम्झनि था राग खे। ऐं इन्हनि जो मर्कज़ आहे शाह करीम बुलड़ी वारे जी दरगाह। जॾहिं उते मेलो थींदो आहे त उते कच्छ जा कच्छी ऐं जत जेके आहिनि से तमामु घणा ईंदा आहिनि विथ फैमिली, पोइ 2 रातियूं उते दरगाह ते रहंदा आहिनि, ऐं राग उन्हनि जूं मायूं जेके आहिनि उहे वायूं पढ़ंदियूं आहिनि बिना तंबूरे जी। उन्हनि खे लतीफ़ साईं जो कलाम एतिरो यादि आहे जो असांखां जेकॾहिं मिस्टेक थी वई त हू असांजी करेक्शन कंदा, एतिरो उन्हनि खे कलाम यादि आहे। हींअर बि बदीन में जेको बड़ जो ढोरो आहे या हेॾे हिकिड़ो चांडियुनि जो ॻोठु आहे, उते अॼु बि जेका न्याणी शुरूआति कंदी आहे पढ़ण जी क़ुर शरीफ़ या स्कूल, त उनखे पहिरियां रिसालो यादि कराईंदा आहिनि उनखे अॼु। ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी में तक़रीबन उहे रिसाले मां ॻाल्हाईंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि जो हिकिड़ो मोहबत आहे, इश्क़ आहे लतीफ़ साईं जा, एॾी ॼाण रखंदासीं। माण्हू पिया आहिनि जेके बदीन, हा बदीन, शाह अब्दुल अज़ीम बड़ जो अॻवान, उहो ट्यून जिते बिहारे, उहो फस्ट ते थो बिहारे, सेकेंड ते थो बिहारे, थर्ड ते थो बिहारे, उहो असांखे सॼी राति उनखे ई फॉलो करिणो, ठीकु आहे न, इहो उन ते डिपेंड थो करे। ऐं इहो वरी हू बहितर सम्झंदा, जेके अॻवान हूंदा आहिनि उहे उन शइ खे बहितर सम्झंदा त मुंहिंजे ग्रुप में मुंहिंजो ग्रुप कहिड़ी लेवल जो आहे, ठीकु आहे न सर। अच्छा, हाणे जेका तव्हां स्टाइल जेका ॻाइण जी ॻाल्हि कई, त असां जेके वायूं पढ़ंदा आहियूं उहो जेको असां दंबूरो वॼाईंदा आहियूं जेॾी महिल, त उन जे वजतुनि जा स्टाइल 3-4 आहिनि, ठीकु आहे सर। हिकिड़े खे चइबो आहे ॾेढी वाई, इहे वजतुनि जा नाला आहिनि, जेको असां सिर्फ़ु दंबूरो वॼाईंदा आहियूं। वाई चवण ॿी शइ आहे, हू जेका वजत हूंदी आहे साईं, तव्हां जेॾी महिल ॾिसंदो न त असां 8 ॼणा हूंदासीं न, त असां 8 जो हथु हिकिड़ी जाइ ते हलंदो, हिकिड़ी तार खे लॻंदो, ॿी तार खे न लॻंदो, ॿी खे लॻो त रिदम टुटी वेंदी। ऐं प्रैक्टिस असांजी आई आहे हेतिरे वक़्त जी, हाणे मूंखे 20 साल थिया आहिनि, त आउं हेठि थोरे निहारींदुसि त कहिड़ी तार ते हथु थो वञे, मुंहिंजो अंदाज़ो वञे उन तार खे लॻे।
पंज तारूं आहिनि न, जे ग़लति तार खे लॻी वियो त आवाज़ ई ॿियो निकिरी वेंदो, पर न असांजो हथु वञी उन तार खे लॻंदो, ऐं हिकिड़ो डायरेक्ट ईंदो हुते हुन तार खे लॻंदो, वरी वापसि ईंदो, वरी उन काठ खे लॻंदो, वरी वापसि ईंदो, वरी मथे वेंदो, ठीकु आहे न, इनखे ॾेढी वाई चइबो। ऐं ॿी हूंदी आहे दो ताल माना ॿ ताल, हुन में डायरेक्ट ॿ ताल। ऐं ॿी हिकिड़ी छेड़ जी वाई हूंदी आहे जंहिंमें को बि ताल कोन हूंदो आहे, फ्री ऑफ ताल हूंदी आहे, उहा अॻुवाण ते डिपेंड कंदी आहे, जेॾां उहो ताल खे चिकींदो असां उनखे फॉलो कंदा आहियूं। उन में ज़िक्र जूं वायूं बि आहिनि, उन में अलाह साईं जो ज़िक्र आहे, या अलाह जे वलीअनि जो उन में आहे ज़िक्र, उनखे ज़िक्र जूं वायूं चवंदा आहिनि। उहे आज़ादु आहिनि ताल खां, उन में दंबुरो आज़ादु वॼंदो आहे, उन में को बि ताल कोन्हे। हा सर, उहे वरी चंड वारियूं जेके रातूं आहिनि जिन में चांडोकियूं रातियूं आहिनि, उन्हनि में छेड़ूं पढ़ंदियूं आहिनि, उनखे छेड़ चइबो आहे, छेड़ जी वाई। हा, बाक़ी ॾेढी ऐं दुताली ते रोज़ु असां गाईंदा आहियूं डेली। हाणे त सॼी राति थिए थो साईं, अॻे त हा अॼु खां 20 साल पहिरीं सिर्फ़ु राति, अॼु खां 20 साल पहिरीं ताईं सिर्फ़ु राति जो थींदो हो, पर हाणे तक़रीबन 15-20 साल थिया आहिनि त वरी ॾींहं जो बि राति जो बि। ॾींहं जो माना सुबुह जो 8 बजे अचंदा न फ़क़ीर, त कंहिं ॾींहं ते 2 शिफ्टूं आहिनि, को सॼो ॾींहुं आहे साईं। असांजा तक़रीबन 8-10 ग्रुप आहिनि, हा, लॻभॻि 150 जे अंदरि आहिनि जेके ॻाइण वारा। वॉलंटियर आहिनि, इन्हनि जो जाम सादकली खां शुरू थियो वज़ीफ़ो, पोइ हाणे हींअर कल्चर डिपार्टमेंट ॾींदो आहे, पर उहे जेके 60 ॼणा रजिस्टर्ड आहिनि उन्हनि खे ॾींदो आहे, उन खां मथे न। वरी पोइ हाणे ॿियनि घणेई लिखियो आहे, अपॉइंट न थी, जेको नओं सिखे पियो त हिन में न को उमिरि जो मसइलो आहे, न को एडमिशन, न को अहिड़ो क़िस्म जी का ॻाल्हि ई कान्हे। तव्हांजो शौक़ु आहे, तव्हां सिखी वियो, तव्हांखे एडजस्ट करे ॾींदो। महीने जो 5000 60 माण्हुनि जो